खुशबू जैसा खुशबू तव्हां पंहिंजी भेण खे न ॿुधायो त मां तव्हां सां शादी करण थो चाहियां? मूंखे वरानी ॾे, तव्हांखे इहो संग क़बूल आहे या न? एक्सक्यूज मी। श्योर। खुशबू पागल तो नहीं आई, मुझे खातिर पार्स ऐसा है न दी, तुझी खातिर न पंहिंजी खातिर। छाकाणि तो मुझे खबर आ मां तो बिना एक पल भी कान खारे सघंदी हुअसि। मुझे दुआ ॾे चलो सताई साह जोड़े साह माणी सताई खुश रही। छा समझो था त ये फैसलो सही कयो था? किथे तव्हां किथे असीं? तव्हां हिन ॻाल्हि जो को वीचार न करियो, लोक खे आउं पाण ई पुॼी रहंदुसि। आउं ॼाणां थी आउं खुशबूअ खे दिलो जान सां घुरो था, न त हीअं जेकर असां न ॻोल्हियो आहे। मुंहिंजी दुआ आहे अव्हां खे हमेशह ख़ुशि रहो। मूंखे ख़बर हुई तव्हांजी भेण खे आउं ज़रूरु वणंदुसि। आंगुरियो कंग्रेचुलेशंस खुशबू। मूंखे अफ़सोस आहे हिन मुंडीअ जे मोट में असां वटि कुझु बि न आहे। इट्स ओके, को फ़र्क़ु नथो पए। बाक़ी तव्हांखे पंहिंजे माटेले पीउ सां जेकॾहिं का सफ़ाई करणी हुजे त ॿुधायो। उन खां मां छुटल आहियां, उहो कमु आउं पाण करे सघंदसि। इट्स सो नाइस। बसि पोइ आउं हलां, मूंखे एतिरो ई चवणो हो। ओके खुशबू, खुदा हाफ़िज़। न सिलाई से थी न कटिंग सही, बखियो नथो मिले बखिए सां। तूं केरु आहीं रे? ठीक छोरियो ॿुधायो ही केरु आहे? त ही तव्हांजो माटेलो पीउ आहे। हाँ त तूं आहे खुशबूअ जो मंगेदो। आउं खुशबू जो मंगेदो आहियां, यादि रखजां। अभी हाणे भली हलो। मिसरियो मूंखां लिकाए लिकाए था सटल सिटियो न शादी करूं, घर में मंगेदा बची गया। अरे आउं मरी न आया था। होश कर बाबा। होश करियां? कहिड़ो होश करियां? हाँ? अरे होश जे क़ाबिल छॾियो हुजे बि त होश में अचां न। स्टेप फादर, अरे मुंहिंजो त कियो कतो ई पाणीअ में आहे। बाबा तव्हां विच में इजाज़त था पोॾियो। अॼु त ॻाल्हि तुरी आहे, तव्हांजे इजाज़त खां बग़ैर कीअं पेर खणंदीसीं? इजाज़त इजाज़त अरे घर में मुठियूं पहुची वियूं, अञा बि स्टेप फादर खां इजाज़त। अरे ठगलियूं थी करी न, ठगलियूं थी करी न मूंसां। आप कहते बुढ़ाई तो छोकरा है बाबा। हाँ तो चइबो न सेठ याकूब आका तो ऐं बुढ़ाए तो माण्हू कोन्हे। सेठ याकूब जो नालो मुंहिंजे अॻियां न वठो बाबा। हाँ चवां बुढ़े सां
मुझे दिखे मरी मायो अजय मान साले के मार मारे से नदी पागल नदी खुशबू अजय तो के मार से मार से रहा अजय मार के मारे का सुना लाएंगे पागल नदी खुशबू केड़ो भी आए असा जो पियो आए उन असा के कई बार पालियो आए प्लीज खुशबू वो ये पाण तो पुछड़ो थियो आहे पर असा के को हक न तो पहुंचे तन साथे रखो प्लीज हाँ न अॼु नोटिंग करा थो छॾियां हाँ चङो ख़ुदा हाफ़िज़ सेठ कमु ख़राब थी वियो छा थियो माल झड़जी पियो छा अर्ज़ीअ जी धीउ ख़ुशबूअ जी मंगणी जी ख़बर आहे अॼु हलो मंगणी लाइ तव्हांजे हलण जी ज़रूरत कोन्हे अर्ज़ीअ पंहिंजे धीउ जो मंगणो ॿिए हंधि कराए छॾियो छा अर्ज़ी ख़ान जी इहा मजाल जो सेठ याकूब सां धोखो मां हुनखे बर्बाद करे छॾंदुसि ॿुधे तूं हाणे जो हाणे वञ फुल दिलि खे वठी अच भाई जो हिसाब कंदुसि अदी उन ॾींहुं जने सां चयो कोन हुयो त सोचे सम्झी आयो आहे हू माण्हू मूंखे संजीदो कोन पियो लॻे त हुनजो ख़त में ज़िक्र कयो हू माण्हू मूंखे साम्हूं घुरण ईंदो मां न जरा सोचिया में न सोचे समझी वो कदम खयो आहे केतिरा ॾींहं त हू मुंहिंजे मुंहं ते चढ़ियो पर जॾहिं खेसि इहो यकीन थियो त मूं धारा संदसि सरे कान थी त तॾहिं त दिलि खे भेद ॾिना ई ठीक है जेका तुझी खुशी अदी तू इन समूह में खुश ना ही छा हाँ किथे वडा घराना किथे असी ठीक है दी तू गणती न कर असा बिन्हिनि जे विच में टियों केर ॿई भेनरियूं मानी मानी ते ठपे पियूं खाईंदियूं मां गणती न करियां त ॿियो केरु करे माण्हू छा चवंदा वेगी भेण हुयसि इन करे वसण न ॾिनसि अॼु चयमि न असां ॿिन्हिनि जे विच में टियों केरु मां सुभाणे थी मुंडी मोटायां चरी त न थी हाँ चरी थी आहियां हाणे तूं हली आराम कर अचे थी अच्छा कि वो इहा ॻाल्हि आहे त इहो अर्ज़ी तोसां धोखेबाज़ी पियो करे हाँ फुर्दल हाणे हुन जो हिसाब किताब चुकतू करणो आहे तूं ग़लती न कर सेठ मां जो अहिड़ो अशर कंदुसि सॼी ॼमार यादि रखंदुमि ठीकु आहे त पोइ वक़्तु ॾिसी मां तोखे उते वठी हलंदुसि वधीक कमु तुंहिंजो अरे खाना ख़राब तूं रुॻो वेठो ॾिस त मां हुनजो कीअं थो खानो ख़राब कयां पर हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखजां हुनजो नालो विच में न अचणु घुरिजे जॾहिं मां विच में आहियां त तोखे फ़िक्रमंद थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे रुॻो तूं वेठो तमाशो ॾिस डॉक्टर खे 50-60 रुपया ॾेई छॾियऊं बाक़ी मूं लाइ 20 रुपया बि नथियूं सस्ता आहिनि पोइ गुज़ारा स्टेप फादर बाबा मुंहिंजो त कीओ करतो ई पाणीअ में बाबा दवा पी कोन पीअंदुसि दवा
कौन न पीअंदुसि। ॾिस बाबा, दवा न पीअंदी त मरी वेंदी। मरी भले मरो, पर अव्हां जे हथनि जी दवा कोन पीअंदुसि। पोढ़ो थी वियो आहियां, पोढ़ो थी वियो आहियां, तॾहिं जो मूंखे कफ़ीन सां मारियो। ॾिस बाबा, मां तुंहिंजे अॻियां कॾहिं कंध खणी ॻाल्हायो आहे? उहो ॿार आहे, हू मुंहिंजे मथां तरह जी बि तकलीफ़ कान सहे। ॾाढी लपाटूं हूं तमास बाबा। तोखे मुंहिंजो सु दवा पी बाबा। अरे सत दारू आया तॾहिं न चो बाबा, जेकॾहिं वेरबो हुजे हा त तोखे कॾहिं जो छॾे वञो हा। हूं त ॿियनि तां खिलंदो हुई त धीरनि खे ॿकरियुनि जा ॾोखड़नि ते विकिणनि था, ऐं हाणे अलाए जो छा थी वियो आहे तोखे? अरे मरियम, मूं त नशे में हिकिड़ी ॻाल्हि कई हुई, सो बि हुन निभागीअ जे भले लाइ। ॾिस बाबा, वो ॾाढो रोए पई, 2 ॾींहंनि खां मानी बि न खाधी अथई, लखा तोखे ज़ोर ॾिना अथई। ॾिस बाबा, वो तोखां डिॼे थी, छॾ कयां? न, आउं हुन खां कावड़ियल आहियां। मरियम, मूंखे कावड़ जो चौथा काहे न? इस्तेफादर आया, इस्तेफादर आया। अभी भल मूंखे कफ़ीन सां मारियो, मुंहिंजो त कीअं करतो भाग्य में। बाबा दवा पी। कोन तो मरा, कुछ न थी। रुठो है। चगो दे मूंखे दवा त पी आऊं मरा, तव्हांजी जिंद मूं मां छुटे। न रो मरियम, न रो। अॼु खां पोइ आऊं तव्हां ॿिन्ही सां कोन विढ़ंदुसि मरियम। तव्हां ॿिन्ही खे कुझु बि कोन चवंदुसि मरियम। तव्हां ॿिन्ही खे कुझु बि कोन चवंदुसि। भला ॿुधे, छोकिरो ॾाढो सुठो छोकिरो आहे। छा नालो आहे हुनजो? बाबा सामान। अरे न बाबा, आऊं जनेसर जी ॻाल्हि थो करियां। भला ॿुध, हू छोकिरो वाकई खानदानी आहे या ये रेडीमेड जा कपिड़ा पाए खानदानी थियो पियो हले? हाँ बाबा, हू खानदानी छोकिरो आहे, तमामु वॾे घर जो छोकिरो आहे। त पोइ ठीकु आहे मरियम, आऊं अव्हां ॿिन्ही जी शादी पंहिंजे हथनि सां कराईंदुसि। आऊं बैंड ते डांस बि कंदुसि, जीअं तुंहिंजी माउ जैस्मीन सां सालगिरह ते डांस कंदो हुअसि। ब्रास बैंड ईंदी, लाडो खटी आयो ख़ैर सां, पा लाडो खटी आयो ख़ैर सां, पा। बस कर बाबा, एड़ी बात न कर। अरे थिए तो पोइ कैसा लुगानियूं करियां? अरे तोखां सवाइ
केड़ा है मुझो अरे चली तू ही तो मुझे जैस्मीन जी निशानी आई अरे चली तो खे दिसी था क्या पियो I love you, Father. I love you. God bless you, my child. God bless you. कोयल कोयल छा थियो खुशबू ही चने तर मंगिया थई इहो थी नथो सघे ही चिठी पढ़ी ॾिस मूंखे त खुशबू जी सही चिठी बि ॾिसजे मूंखे त इहा ॻाल्हि ॾिसण ई कान थी लॻे इहे ॿई पाण में ठहनि था कोन था हिक ॿिए जे भेट ते कोन था पवनि चने सभु पाण लिखियो हूंदो मूं असांजे घर ईंदो ई कोन हो हाणे आउं साण खिली ॻाल्हाईंदसि असांजे खुशबू जो घोट जो थियो तकड़ जो कमु कीअं कयो अथनि छो संज सुबुह गॾिजो हूंदा हुया उहो बि दिलि हिक ई नज़र में फासी वेंदी आहे इन लाइ कई साल थोड़ी खपनि बाबा ओ बाबा जी पुट ये ॾिस खुशबू जी चिठी आई आहे खुशबू चने से मंगिया थी अच्छा इन खां वधि ख़ुशी जी का ॿी ॻाल्हि इहे ॿई पाण में ॾाढो सुखी गुज़ारींदा बाबा इहा जोड़ी पाण में हली सघंदी खुशबू जो सुभाउ वहंदड़ दरिया जीअं उजरो आहे उहो चनेसर खे बि धोई छॾींदो ख़ुदा करे सदाईं पाण में खीर खंड जा हुजनि पुट किस्मत के विझ खॾ में उपट के पट कराए न त शादी कान थींदी कुंवारो मरी वेंदे अबो त एॾी वॾी क़ुर्बानी ॾियणी पवंदी हा याने हिन ख़ूबसूरत प्यारे प्यारे पोपट खे चटो कराइणो पवंदो झटि कराइणो पवंदो न त शादी कान थींदी बाबा हाय मरी वियमि सुमार खान बाबा साईं ऐं ईअं मरण लाइ तयारु आहियां पर कुंवारो मरण लाइ तयारु न आहियां ॿुध हीअ आहे अर्ज़ी जो घर ऐं मैस बि इहा अथसि पर मुंहिंजो कमु थियणु घुरिजे तूं छुटे सेठ हिते हाणे मुंहिंजो राज ॾिसंदे अर्ज़ी छा यादि कंदो टिले सोदा मामन जे कुले सोदा चाचन जे कुले ओ राणा राणा मोटले पियो भले गुजर जो अरे छोरा केड़ी खुशिया में पे नचली से मासी तोखे लख लख मंगणीअ जूं मुबारक हुजनि खुशबू जी अरे अब्बा खैर मुबारक हूं पर बुध तो सही है खुशबू जो मुंह वट भी खत आयो है ॾिस हो मासी हां मासी तुंहिंजी हैना जी मासी शहर में ॾाढी हाक अथई हां मासी सब तुझी तारीफ़ पिया कदे अच्छा पिया चवनि इहो ई चवनि पिया त ॾिसो ये मासी जरत जा कम आहिनि तॾहिं त चने सर खुशबू सां मंगणी कई आहे हा ॿियो जेकर मासी न चाहिया त इहा मंगणी थी सघे बिल्कुल ना मासी मूं आहे न माण्हू सां तुंहिंजी ॾाढी तारीफ़ कई सच छा चयूं मां मूं इहो चयो मासी तव्हां ॾिस मुंहिंजी मिठीअ मासी जी गिलाम कंदा हो त पंहिंजी भाणे जी ते ज़ुल्म थी करे हाणे ॾिसो पंहिंजे हथनि सां मंगणी चने सर सां कराई अथसि हा मासी मासी उहा आहे न अॼु मूंखे सावक जी सिक पई लॻे हां अरे मुआ केड़ी सावक इहो 10 जे साए जे नोट जी पियो अरे मुआ हे तो त तंग करे ॾिनो आहे जॾहिं ॾिस त 5 रुपया ॾे 10 रुपया ॾे अॼु वरी 10 रुपया ॾे अचण वठ छा यादि कंदे खुशबू जी ख़ुशीअ में अॼु वठ अला वरी नयादी जी बात केड़ा रोज नोट मूंखे मिलनि भाई सी अॼु खुशबू जहिड़ी हिन मां खुशबू थी अरे मुआ टोटी तू वरी ते वेठो आहीं माफ़ी ॾिसी सर अॼु ख़ुशी ॾींहं में मूंखे मारे थी अॼु बस कोने को अॼु त आउं पंहिंजे हिन पेसर मां बिरयानी खाईंदुसि बिरयानी भत त आउं पारू तो सुभाणे वठंदुसि पंहिंजी मासी खां पोइ पकड़ंदुसि हाणे न हले ता तर
छा ॻाल्हि आहे मां? अरे अम्मा ही शहर में ॾाढी तारीफ़ पई थिए। छा जी? अरे अम्मा छोरीअ त घटायो ई कीने, हेॾी ख़ानदानी छोकिरे खे रिझाए वेंदे। अम्मा तोखे त ॾिठे ई कान वणंदी हुई। मां बि चवां त इहो हर हर झांझर वटि भॻी बीठी हूंदी हुई। पाण चङो असांजो पासो त चढ़ियो, असांजे खानदान जो नालो त वधियो। अॼु माण्हू पुछनि नाले खे था। शुक्र आहे तोखे संदसि का ॻाल्हि त वणी। हाणे न इन मोए अर्जीअ वटि ख़ुशबू खे असुल कोन छॾिबो, बसि ॾींहं अध में असुल घुराए वठी शनीश्वर ते थोरो बि थी पवंदो ऐं असीं पंहिंजो पाण बि मिलाईंदासीं। इन्हनि ख़ानदाननि खे असांजो असुल पाछो ई कोन वणंदो हो। हाणे वटि न अचण वञण जी बात खुली। अम्मा तूं एॾो ख़ुशि न थी, हो रिश्तो थियण खां पोइ बि असांखे पंहिंजो मट सानी कोन सम्झंदा। अरे हा छो कोन सम्झंदा? मां ख़ुशबूअ जी मासी ऐं हुनजी जीजल मां जी सॻी भेण। ॿियो ख़ुशबूअ जो कहिड़ो संग सियाको आहे जंहिंसां हू मिलंदा ऐं मुड़कंदा। घोटे खे बि ॿुधाए थी छॾियां त चनेसर सां असांजो हाणे कहिड़ो नातो आहे। तूं पाणी पई पॾे, हुन सां ॻाल्हि बि न कढिजे। कहिड़ो मान ॾिनो अथई। अरे हा छा कयोमांसि? अरे मां त बचड़ीअ खे मिले ई मथां छो चवंदी हुयसि। अम्मा तूं त कुझु बि कोन कयो, बाक़ी ख़ुशबूअ खे आऊं थी मुबारकबाद लिखां, चिठी लिखांसी त जल्दी हेॾां हली अचे। मड़े वारो कर जल्दी लिखीसि, पर ॿुध न तूं असल तार करीसि त हिते जल्दी पुॼी वञे। अरे मड़े मुंहिंजी त दिलि चवे थी त जेकर पाण ई वठी अचां बचड़ीअ खे। ॾाढो ॾुखियो पवंदो आहे। ये मेस सिर्फ मेंबरनि जे लाइ आहे, अवां जहिड़नि माण्हुनि खे अचण जी का बि इजाज़त न आहे। असां जिथे बि वेंदा आहियूं बिना इजाज़त जे वेंदा आहियूं। मां पंहिंजी मेस में का बि बदतमीज़ी बर्दाश्त न कंदी आहियां। शराफ़त इन्हीअ में आहे त तव्हां हितां हलिया वञो, न त ॾाढो बेइज़त कंदीमांव। गेट आउट। छोकिरी तूं थी शराबत जो सबक सेखारी? तूं शइ कहिड़ी आई? पर हा शइ चङी आहे। हाणे त हिते अचिबो रहंदो। शट अप यू नॉनसेंस, गेट आउट। मरियम ही शख्स हिते कीअं आयो हिते? हमारा खबर न है केर बदतमीजी से हले आया है। मां मिस मरियम प्लीज अंदर अंदर आ जाओ। ओके। तुझे हिते अचण जी ज़रूरत की थी? ही मेस आहे मेस, ते जुरियत जी न, खीसे में ढोकलनि जी ज़रूरत आहे, ढोकलनि जी। कॾहिं भुलिजी बि मुंहिंजे इलाइक़े में न अचां, उहे त हिते अचण जी ज़रूरत कीअं कई? छा आहे सां छा कंदे? तोखे गिरफ़्तार करे चावड़ी ते वठी हलंदुसि। ने नौकरी जी ज़रूरत है। तो जणनि खे मुंहुं ॾियणु ईंदो अथमि, पर ही घर आहे ऐं हिन घर में मां का बि फशरी बर्दाश्त न कंदो। उथी तोसां ॿाहिरि हली ॻाल्हाइणो आहे। उथी बि उथी हलो पिया सोना, हलो पिया। अॻिते थी। मियां सुमार खान काफ़ी ॾींहंनि खां पोइ नज़र आयो आहीं। यार तोखे त ख़बर आहे कम ई कम आहिनि, कम खुटनि ई कोन था, छा कजे? हाणे ईअं कर, सभ खां पहिरीं हिन मूं वारे ख़ूबसूरत पोपट खे पट कर, जल्दी कर, पब्लिक वटि टाइम घटि आहे। मियां सुमार ही जो पोपट सालनि खां संभालियो अथई, सो हिक ई धक में ख़तमु। हाय हाय
यार मां तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झां थो ॾुख त मूंखे बि आहे पंहिंजे पोपट जो पर छा करियो हथ ॾेखारियो उन में लिखियल हो त सभ खां पहिरीं पंहिंजो ही ख़ूबसूरत पोपट पट कराए न त कुंवारो ई मरी वेंदो यार मजबूरी आहे जल्दी कर बसि तूं हिनखे लाह बेली ॾाहो थी ॾाहो हेॾी सुहिणी मुछ मुंहिंजी त पाकी बि चयो कोन मञींदी मुंहिंजी त पाकी चयो कान कंदी मुंहिंजी त पाकी चयो कान कंदी ऐं मियां मुंहिंजी पंहिंजी ज़ाती मुछा तरार कट रखायां पोपट कट रखायां या पट करायां उन में तुंहिंजो छा वञे तूं पैसा कोन थो वठी जा ऐं मियां जल्दी करे हिन बुराईअ खे लाहे मुंहिंजो सिर थो वञे जल्दी कर पब्लिक पर टाइम घटि आहे हाज़ुर साईं असां त हुकुम जा ग़ुलाम आहियूं हा त पोइ ग़ुलामी रख तो हाल त साफ़ अथई न हा हा संभाले संभाले बाबा वॾे न रख दी पोपट त झटि करायो न पर अज़ाब में विझी छॾियो बेॾे ॾे न हाणे था ठहियो हाणे ॾिस पाण खे शर्म थो अचे एॾो ख़ूबसूरत हाउ थी पियो आहे किथे मूंखे नज़र न लॻी पवे सुभाणे खां शर्म थो अचे एॾो सुहिणो थी पियो आहे किथे नज़र न लॻी पई वाह 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 सुहा खान गबरू जवान थी पियो हाणे साईं मासी जन्नत त छा पर मासी हयाता खे बि वणंदी चइबो त सुमार खान हाणे माई हयाता सां पियो शादी करे हा न चाचा हिनखे मासी हयाता किथे लिफ्ट कराईंदी सही आहे बिल्कुलु सही थो चए अरे पोढ़ा खगा माई हयाता छो तव्हांजे ॻोठ वारे खूह ते हेॾियूं धण पिया था माईंदा अचनिव जेकर उन्हनि मां कंहिं मूंसां शादी कई त पोइ तव्हांजो छा थींदो अरे चरिया अरे तूं असांखे नंगनि जा नाला थो वठी हा चाचा ए चाचा भुग कई तो सौ बि खणी न त भुग न कंदो कर हा बाक़ी माई हयाता ॼण लावारस आहे न उनजो त नालो जल्दी थो खणी लो हेठि दुकान तां लो सैलून तां त मां थधो थी पोढ़ा खगा थधो थी सरकारी मुलाज़िम सां थो चाहीं त किथे में टीप न खाई वञे अरे सरकारी मुलाज़िम हूंदे पंहिंजे लाइ लो दुकान तां हेठि लो त ॾिसां अरे पोढ़ा खगा तरसो रुगो मूंखे लुंडे जो सूट पाइण ॾियो पोइ ॾिसो पुट त मूंखे सग कीअं था मिलंदव हाणे मूंखे छॾ त मां हिनखे ॾिसां छॾ त ॾिसां सभु अरे छॾियोसि पहले मुड़ुस माण्हू आहीं त तूं मूंखे मार ऐं त चाहियां थो मुंहिंजे नशे लाइ पैसा खुटा आहिनि मूंखे ऐं त चाहियां थो त तूं मूंखे मार मुंहिंजो ॾंद या ॾाठ भञ त तो ते पुलिस जो केस उठायां वरी रब जो कसम अथई मूंखे मार हीरा जो ॾिसां हीरा जा हीरा आहियां लॻे लुॾे थो इन में धको हणो इहो भञो त तो ते पुलिस जो केस उठायां घणा ई पैसा गॾु कया अथई अरे छॾ त हाणे मूंखे न छॾ त मां हिनखे ॾिसां तूं ॾिसंदे छा ॾिसंदे अरे चाचा सरकारी मुलाज़िम सरकारी अथई उहो खणी पटे वालो छो न हुजे अरे सरकारी मुलाज़िम हूंदो पंहिंजे लाइ अरे छॾ मूंखे खाई वे त सुधर पोड़ा खगा तूं छा ॾियारींदे हा छा ॾियारींदे तूं पीप हा जो सुमार खान पोड़ो खगो छितो छो त किथे मारे न विथई बेली कुआरो न मरी वञे भज मियां भज ॾिठव कीअं भॼी वियो खाना ख़राब तू जवान है रे ये वठी अची उस ते उछलायो कहिड़ी उस लॻी अथई सिगरेट कौन कुछ नहीं छा सिगरेट मां पिया कोन तूं पंहिंजी ब्रांड ॿुधाए घुराए ॾींदो सिगरेट मां न पियो आहियां शिकार पियो आहियां तुंहिंजो दोस्त आहे केबिन वारो उनखे फ़क़ति मुंहिंजो नालो ॿुधा इन खां पोइ चांहि बि घुरंदे चांहि मां पीअंदो ई न आहियां तूं मूंखे छा थो पीआरे सघे तुंहिंजी पघार घणी आहे रे तुंहिंजी पघार खां वधीक ख़र्च मां डेली कंदो आहियां ॿियो सामान
तुंहिंजो ऐसे छो अगर मुते FIR न काटे सघे तॾहिं पोइ तुंहिंजे मां में छा रहंदो? ईश्वर मूं जेको कुछ भी कयो आहे सोचे समझे कयो। इहो मुंहिंजो फर्ज़ आहे या न? हाँ इहो सही है। पोइ मयार छा जी? ॾिस मुंहिंजी तोसां का ज़ाती दुश्मनी कान्हे ऐं न मूंखे विढ़ण जो शौक़ु आहे। बस हिकु उसूल आहे। उसूल? अरे वो खाना खराब तोखे असां बदमाशन सां फिटाए को ख़ौफ़ कोन थो थिए। ॾिस सिज लहण खां पहिरियां मां आज़ाद थी वेंदुसि। फुरदिल मूंखे तो जहिड़नि बदमाशन खां को बि ख़ौफ़ कोन्हे। इन ॻाल्हि जी मां पघार थो वठां। इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। पुठियां केरु अची थो छिरो हणे मूंखे का ख़बर कान्हे। सामाना तोखे SP ऑफिस में घुरायो अथनि। SP ऑफिस सॾियो? हाँ SHO साहब हुते वेठो आहे। SP ऑफिस? मां ॼाणा थो पुटु त तव्हीं मुंहिंजो सॼो थियो कोन आहियो पर मरियम पालियो त मूं आहिनि न। ऐं तूं छा थी सम्झे त मूंखे तव्हां ॿिन्ही सां प्यार कोन्हे? आहे जॾहिं आहे पुटु आहे। मूं लाइ तो में ऐं ख़ुशबूअ में को फ़र्क़ु कोन्हे को। असां कॾहिं अव्हांखे धारियो सम्झो आहे? जेकॾहिं अव्हां असांखे न पालियो त ख़बर न कहिड़ा हाल हुजनि। ख़ुशबूअ जे ख़ुशी खे ॾिसंदे मां हुनजे फ़ैसिले ते राज़ी आहियां। पुटु चनेसर सुठो छोकिरो आहे ऐं मूंखे पक आहे त चनेसर ख़ुशबूअ खे सुखी रखंदो। पुटु बाबा हुनजे बदतमीज़ी खे माफ़ करियो। वो अव्हां सां एतिरो प्यार थी करे जेतिरो मां। ख़बर अथमि पुटु पर ग़लती हुनजी न पर मुंहिंजी हुई। मूं पंहिंजे अंदाज़ सां ते सोचियो पर मरियम मूं सोचियो वरी बि हुनजे सुख लाइ हो। बाबा हुन बि सोचे ई सम्झी फ़ैसिलो कयो आहे। हाँ हाँ बराबर पर हाणे मुंहिंजो फ़ैसिलो ॿुध। तूं ख़ुशबूअ खे चओ त हिकदमि पंहिंजे मासीअ वटि मोटी हुनजे घर ॾांहुं वञे